नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। सूरत में इंटरनेशनल एयरपोर्ट ठाहिण लाइ सस्पेंस। सूरत में इंटरनेशनल एयरपोर्ट ठाहिण जी ॻाल्हि ते कलेक्टर पारां नवसारीअ में पूरती ज़मीन हुअण जो कयल रिपोर्ट ते एयरपोर्ट सूरत में थींदो या नवसारीअ में, इहो हिकिड़ो सस्पेंस रहियो आहे। अहमदाबाद जी दिव्यपथ स्कूल में पेरेंट्स कयो हंगामो। अहमदाबाद जे मेमनगर में आयल दिव्यपथ स्कूल में फी न भरण ते शागिर्दनि खे परेशान करण में अचण ते पेरेंट्स स्कूल में पहुची करे हंगामो मचायो हुओ। केदारनाथ पासे हेलीकॉप्टर जो थियो एक्सीडेंट। केदारनाथ पासे लैंड थी रहियल हेलीकॉप्टर थंभले सां भटकण ते हू पलटी खाई वियो हुओ। हिन एक्सीडेंट में पायलट सहित 4 ॼणा घायल थिया हुआ। राजकोट में जुआन ते फायरिंग थियण ते पुलिस हरकत में। राजकोट जे आकाशवाणी चौक में हार्दिक सिंह जाडेजा नाले जे जुआन ते फायरिंग थियण ते पुलिस हरकत में आई आहे ऐं फायरिंग कंदड़नि खे पकड़ण लाइ प्रयास शुरू कया आहिनि। सुरेंद्रनगर जे ॿिनि टोलनि जे झगड़े में 2 ॼणा घायल। सुरेंद्रनगर जे बावड़ा ॻोठ में फसल जे मुद्दे ॿिनि जातियुनि जे माण्हुनि में झगड़ो थियण ते लकड़ियुनि सां वार करण ते 2 ॼणा घायल थिया हुआ। एट्रोसिटी एक्ट मुद्दे जिग्नेश मेवाणीअ जो निवेदन। सुप्रीम कोर्ट जे चुकादे जे साम्हूं रिव्यू पिटीशन करण में सरकार ॾाढी देर कई हुअण जो दलित नेता ऐं विधायक जिग्नेश मेवाणीअ निवेदन कयो हुओ। સૌથી પહેલા તો સોશિયલ મીડિયાના માધ્યમથી કદાચ આપનું જો ધ્યાન ગયું હોય તો છેલ્લા 2 દિવસથી હું સામે ચાલીને બધાને અપીલ કરું છું કે આંદોલન આપણા ફંડામેન્ટલ રાઇટ્સ માટે કરવું જ જોઈએ, પણ એ કાનૂન અને બંધારણના દાયરામાં રહીને થવું જોઈએ। જાહેર સંપત્તિ હિંસાને આંદોલનમાં કોઈ સ્થાન નથી। દેશમાં ગુજરાતમાં કોઈ પણ ખૂણે હિંસા થઈ જાય એને હું ક્રિટિસાઇઝ કરું છું। તમામ આંદોલનકારી મિત્રો આ દેશના કોઈ પણ ખૂણામાં છો, જેના સુધી મારી વાત પહોંચે છે બધાને અપીલ, લડેंगे, जमकर संघर्ष करेंगे, लेकिन हिंसा का रास्ता नहीं इख्तियार करेंगे। वो मोदी जी के ऊपर छोड़ देंगे। एट्रोसिटी एक्ट जे मुद्दे थियल हिंसा में 11 ॼणनि जी थी मौत। एट्रोसिटी एक्ट मुद्दे सुप्रीम कोर्ट पारां आयल चुकादे जे साम्हूं थियल भारत बंद जी हिंसा में देश में 11 ॼणनि जी मौत थी हुअण जो साम्हूं आयो आहे।
એટ્રોસિટી એક્ટ जी पिटिशन ते शुरू थी सुनावणी। एट्रोसिटी एक्ट ते सुप्रीम ॾिनल चुकादे जे साम्हूं सरकार पारां करण में आयल पिटिशन ते सुप्रीम कोर्ट पारां अॼु खां ई सुनावणी शुरू कई वई आहे। ऊना में अनजान औरत ॿार खे हॉस्पिटल में छॾे करे गायब। गुजरात जे ऊना में आयल प्राइवेट हॉस्पिटल में हिकु औरत मासूम ॿार खे छॾे करे भॼी वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। राजकोट में करोड़नि जी ठगाई कंदड़ 2 गिरफ्तार। राजकोट में कॉटन जी ख़रीदी करे करोड़े रुपयनि जी ठगाई कंदड़ काके ऐं भतीजे खे पुलिस पारां गिरफ्तार करे तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। जेतपुर में शॉक लगण ते जुआन जी थी मौत। राजकोट जिले जे जेतपुर में पाणीअ जी मोटर चालू करे रहियल जुआन खे शॉक लगण ते हुन जी मौत थियण सां परिवार में गमी छाइजी वई आहे। गुजरात में गुणोत्सव जे करे स्कूल जे टाइम में थियो बदलाव। गुजरात में अभ्यास सुधारा लाइ 6 ऐं 7 अप्रैल ते थींदड़ गुणोत्सव जे करे 2 ॾींहं प्राइमरी स्कूलनि जे टाइम में बदलाव करण में आयो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ पहुता आसमान में। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में अंतर्राष्ट्रीय मार्केट में वधण ते भारत में ॿिन्ही जा अघ आसमान ते पहुता आहिनि। तॾहिं सरकार पिणु हिन में कोई राहत ॾियण जो इनकार करे छॾियो आहे। गुजरात जे 67 IAS ऑफिसरनि जी बदली। गुजरात सरकार पारां वहीवट में फेरफार करण लाइ कल्ह हिकु ख़ासि आदेश करे राज्य जे 67 IAS ऑफिसरनि जी आंतरिक बदली कई वई आहे।
डीसा में बस में शॉक लगण ते जुवान जी थी मौत। डीसा में बस के धोअण वक्त वीज वायर बस के लगी वञण ते बस धोई रहियल जुवान के शॉक लगण ते हुन जी मौके ते ही मौत थी हुई। सूरत में बंद घर में मिली जुआन जी लाश। सूरत में रहंदड़ परिवार बारगाम वञण खां पोइ वापस ईंदे बंद घर में परिवार जे जुआन जी लाश मिलण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। इराक में मारियल भारतीय मजूरन जूं देश में आयूं अस्थियूं। इराक में बंदीवान करे हुन जी हत्या करण में आयल भारत जे 37 मजूरन जूं अस्थियूं देश जा विदेश मंत्री वीके सिंह इराक खां भारत खणी अची हुननि खे सलामी ॾिनी हुई। दुर्ग जी वारदात ते भारत में सिंधी बंद जी ज़ाहिरात। छत्तीसगढ़ में सिंधी जुआनन सां पुलिस कयल बदसलूकी ऐं अखबार में सिंधियुनि के आतंकवादी छपण जे विरोध में भारत में 10 अप्रैल ते सिंधी पारां वापार धंधा बंद रखण जी ज़ाहिरात कई वई आहे। जय झूलेलाल, जय झूलेलाल। ये हमारे समाज की जो घटना हुई है दुर्ग में सिंधी समाज से हुई है और हमारी आपसे हमारे सीएम साहब मुख्यमंत्री श्री रमन सिंह से मैं अपील ये करता हूँ कि आने वाले समय में हमारे सिंधी समाज को वोटर बैंक कहा जाता है भाजपा का, और हमारे गृह मंत्री से भी निवेदन है कि हमारे को समाज के सिंधी समाज को लेके साथ चलने में ही सबका भला है। और उसमें क्या है, जिस टाइप की ये घटना हुई है और हमको आप सपोर्ट सहयोग दीजिए, और आने वाला चुनाव में भी हम आपके साथ हैं, और चुनाव न भी होगा तो उसके बाद भी हम आपके साथ हैं, और हमारी इस लड़ाई में आप भी साथ दीजिए। और जो पत्रकार और जो पुलिस ये की है उनके ऊपर कठोर कार्रवाई करने की कृपा करें, और हम आपसे बड़ी अपेक्षा रखते हैं। मैं वकील पमनानी चकर भाटा से बोल रहा हूँ, और उसके बाद अगर ये आप कोई एक्शन नहीं लेंगे उसके बाद हम लोग पूरे सिंधी समाज वाले उग्र प्रदर्शन करेंगे, और उसकी जवाबदेही फिर आपकी रहेगी। धन्यवाद। छत्तीसगढ़ पुलिस मुर्दाबाद, छत्तीसगढ़ पुलिस मुर्दाबाद, जिंदाबाद, 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 छत्तीसगढ़ सिंह मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, 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 भारत बंद ते भावनगर में थियो दहशत जो माहौल।
सुप्रीम कोर्ट जे चुकादे जो विरोध करण लाइ ॾिनल भारत बंद ते भावनगर में दलित समाज पारां दंगल मचाइण ते शहर में दहशत फैलिजी वई हुई। पत्थरमारो करे रहियल आंदोलनकारियुनि ते पुलिस जो लाठीचार्ज। भावनगर में भारत बंद ते सरकारी मिल्कत ऐं दुकाननि ते पथराव करे रहियल आंदोलनकारियुनि ते पुलिस पारां लाठीचार्ज करण में आयो हुओ। भावनगर में मनपा ऐं जिला पंचायत में थी तोड़फोड़। भारत बंद ते भावनगर महानगर पालिका ऐं जिला पंचायत कचहरीअ में आयल आंदोलनकारियुनि पथराव सां तोड़फोड़ करे वॾो नुक़सान कयो हुओ। गांधीधाम जे ओस्लो सर्कल ते थियो चक्का जाम। भारत बंद ते कच्छ जे गांधीधाम में दलित समाज पारां ओस्लो सर्कल पासे चक्का जाम करण खां पोइ बाज़ार में वञी दुकानूं बंद कराइण में आयूं हुयूं। भुज में मामलतदार जी कार ते थियो हुमलो।
भारत बंद ते कच्छ जे भुज में आंदोलनकारिन हिंसक रूप करे मामलतदार जी कार ते हुमलो करण सां 2 पुलिस मुलाजिम घायल थिया हुआ। भुज में तूफ़ानी माण्हुनि वापारियुनि ते कया हुमला। एट्रोसिटी एक्ट सुधार जे विरोध में भारत बंद ते दलित समाज पारां भुज में वापारियुनि ते हुमलो करण ते वापारियुनि में गुस्सो छाइजी वियो आहे। व्यापारियुनि ते थियल हुमले ते कलेक्टर के रजूआत। भारत बंद ते बाज़ार बंद कराइण निकतल माण्हुनि व्यापारियुनि ते हुमलो करे घायल करण जी रजूआत व्यापारियुनि पारां कलेक्टर के करण में आई हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।